अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां त ज़मीर जवानी चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। दोस्तों, हाकिम खान ओठे ऐं कमाल खान सां ॻाल्हियूं कंदो। ओठो ऐं कमाल खान रेस हाकिम खान खे झले छॾींदा फ़ैसिले लाइ, पर रेस हाकिम खान फ़ैसिले ते ज़रूरु वेंदो। रेस हाकिम खान खे ईअं चवंदा, तूं ओॾे न वञ, तूं धोखे सां मारिजी वेंदे, पर रेस हाकिम खान ज़रूरु ओॾे रेस गफ़ार खान सां फ़ैसिलो करे ईंदो पंहिंजे फ़ाइदे जी। ऐं रबन रेस गफ़ार खान खे मिनतूं कंदो त तूं जल्दी फ़ैसिलो करे वठ, वारिस ऐं मीरा खे आज़ादु करे वठ। रेस गफ़ार खान खे ईअं चवंदो रबन, ऐं वारिस ऐं मीरा सोचींदा त अॼु फ़ैसिलो थी वेंदो त असां आज़ादु थी वेंदासीं। ऐं रेस हाकिम खान फ़ैसिले ते वेंदो त ओठो ऐं कमाल खान वारिस ऐं मीरा जे मथां हथु खणंदा ऐं उन्हनि जे मथां गोलियूं हलाईंदा ऐं हू मुहब खे ज़ख़्मी करे वेंदा। ऐं रेस गफ़ार खान वारिस ऐं मीरा जो घुर कंदो ऐं रेस हाकिम खान हिते अची ॾिसंदो त वारिस ऐं मीरा जो मौत लिखियो पियो आहे ऐं हू मरी चुका आहिनि। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।